अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू पढ़ो पढ़ो और सीखो। अॼु असां अलफ़ वापिश ऊ खां ये वापिश यू ताईं जे आवाज़नि जो चार्ट पढ़ंदासीं, जेको असांजी ककपटी जी सीरीज़ हली रही आहे। इन खां पोइ असां अलफ़ वापिश ऊ खां ये वापिश यू ताईं जे आवाज़नि जी मश्क कंदासीं। नेक्स्ट वीडियो में जेका हूंदी अलफ़ वापिश ऊ, बे वापिश बू, बे वापिश बू, बे वापिश भू, ते वापिश तू, थे वापिश थू, टे वापिश टू, ठे वापिश ठू, से वापिश सू, पे वापिश पू, जी वापिश जू, ये वापिश यू, जे वापिश जू, ये वापिश न्यू, चे वापिश चू, छे वापिश छू, हाय वापिश हू, खाए वापिश खू, दाल वापिश दू, धाल वापिश धू, डे वापिश डू, डे वापिश डू, ढे वापिश ढू, जाल वापिश जू, रे वापिश रू, रे वापिश उड़ू, जे वापिश जू, सीन वापिश सू, शीन वापिश शू, स्वाद वापिश सू, ज्वाद वापिश जू, तोय वापिश तू, जोय वापिश जू, ऐन वापिश ऊ, गैन वापिश गू, फे वापिश फू, फे वापिश फू, काफ वापिश कू, काफ वापिश कू, खे वापिश खू, गफ वापिश गू, गे वापिश गू, घे वापिश घू, ङे वापिश ङू, लम वापिश लू, मीम वापिश मू, नून वापिश नू, अणे वापिश अणू, वा वापिश वू, हे वापिश हू, हमज़ो वापिश ऊ, ये वापिश यू। नेक्स्ट वीडियो में असां जी अलफ़ वापिश ऊ खां ये वापिश यू ताईं जी आवाज़ जी मश्क कंदासीं। फ्रेंड्स, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कमेंट ज़रूरु कजो।